अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTV न्यूज़ जी ताज़ा तरीन ख़बरुनि सां गॾु मां आहियां अमरीन ख़ान। हिकु नज़र हिन महिल जी ख़ासि ख़बरुनि ते। बाहू खोसो मां तबसुम खोसो जी रिपोर्ट मुताबिक़ बाहू खोसो वेझो ॻोठ मीर हसन ड्राहो में JUI जी मेज़बानी हेठि महांगाई कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में JUI जे मरकज़ी अॻुवाणनि समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे JUI जे मरकज़ी अॻुवाण अब्दुल क़यूम हालेजवी, मुफ्ती मोहम्मद ताहिर हालेजवी, मौलाना अब्दुल्ला जरार पहोड़ ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त महांगाई मुल्क जे अवाम जूं मतियूं मुंझाए छॾियूं आहिनि। अवाम जो सुकून खसे, संदनि जीअण जंजाल कयो वियो आहे। सिंध जे हक़ीक़ी वारसनि खे ॾंडा हणी केस दाख़िल करे अजनि खे ड्राहे पटु कयो पियो वञे। हुननि वधीक चयो त असांजी जिदोजहद इस्लाम मुल्क ऐं सिंध जे लाइ जारी रहंदी। ही हुयूं हिन महिल ताईं जूं ख़ासि ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो काश न्यूज़।